No. Maşallah, maşallah. Allah korusun. ट्रेनिंग हाणे हिनजी कल्ह खां वठी स्पेशलाइज़ ट्रेनिंग शुरू थी वई कराची में न इस्लामाबाद में लाहौर में हा जी हाणे इस्लामाबाद में साईं डॉक्टर नरबख्शान बलोच साहब तव्हां हिन वक़्तु सिंधी ॿोली जा जे बाख्तियार अदारे जा सरबराह आहियो अल्हम्दुलिल्लाह इन खां गॾु इन सां गॾु अलामा आहे काज़ी साहिब जे अदारे जा पिणु अॻुवाण आहियो ऐं ॿिया बि कम तव्हांजे हथनि में आहिनि जीअं सिंधी लोक अदब ऐं शाह लतीफ़ जे रिसाले जा केतिरा प्रोजेक्ट आहिनि ऐं इन खां अॻु में तव्हां मुसलसिल कमु ऐं अणथक कोशिशुनि जो हिकिड़ो मिसाल रहिया आहियो जॾहिं तव्हां हिते यूनिवर्सिटी जा प्रोफेसर हुयो या वाइस चांसलर हुओ या उन खां पोइ जॾहिं तव्हां इस्लामाबाद में विया इस्लामाबाद जे इस्लामिक यूनिवर्सिटी जा तव्हां वाइस चांसलर बि हुओ ऐं उन सां कंहिं ज़माने में तारीख़ी तहक़ीक़ जे अदारे जा बि अॻुवाण हुओ ऐं आख़िरी कमु जेको तव्हां इस्लामाबाद में शुरू कयो हो पंहिंजो
हिजरी प्रोजेक्ट हिजरी ज़ीम किताबनि जो जेको 100 किताबनि जो कमु तव्हां शुरू कयो हो, इहे सभई जेके ॻाल्हियूं आहिनि से तव्हांजी ज़िंदगी ते जो हिकु मिसाल आहिनि जेके ॿियनि माण्हुनि जे लाइ, असां जहिड़नि जे लाइ या ॿिया जेके असां खां पोइ ईंदा उन्हनि जे लाइ हिकु मिसाल आहिनि। ऐं उहो सॼी तव्हांजी जेका शख़्सियत ऐं तव्हांजो जेको किरदारु इल्मी अदबी जेका ॻाल्हि आहे सा ओहिड़े नमूने सां आहे जीअं तव्हां नंढपण में जहिड़े नमूने सां ॼाओ निपनो ॿारहाड़ी जे माहौल में वॾा थियो, तइलीम हासिलु कयो, उहो असरु अंदाज़ थियूं आहिनि उहे ॻाल्हियूं तव्हांजी ज़िंदगीअ ते। तव्हां महिरबानी करे असांखे ॿुधाईंदव त नंढे हूंदे तव्हां कहिड़े माहौल में ॼावा निपना, कहिड़े माहौल में वॾा थिया, उन ज़माने जूं हालतूं कीअं हुयूं, तव्हांजो ॻोठ जो असली नालो जेको असुलु ॻोठ हो तव्हांजो उनजो नालो छा? जी को माइटाणो तंहिंजो नालो ॻोठ जाफ़र खान लगारी सिंजोरे तालुके में जी जे ॾुखड़े में जमड़ा लॻू बन जे तरफ़ अॻी सदी खां वठी मौजूदु हो ऐं हिन वक़्तु बि आहे। जी साईं। नंढड़े ॻोठड़े में बिल्कुलु जेको नंढड़ो ॻोठड़ो आहे तंहिंमें आऊं जाउसि। जी साईं। मुंहिंजो वालिद आऊं 6 महीननि जो शायदि गुज़ारे वियो। जी। पर हुन खां पोइ मुंहिंजे चाचे मूंखे ॿुधायो त आऊं चेट जे महीने में ॼाओ हुउसि। कहिड़ी मौसम थींदी आहे? चेट चइबो आहे फरवरी मार्च खे जॾहिं बहार जी मौसम हूंदी आहे, पर चेट जो महीनो खेसि यादि हो। त स्कूल में जेकी लिखियो वियो सो अंदाज़े मूजिबि लिखियो वियो ऐं उमिरि वधाए लिखी वई, छाकाणि त सम्झां तमामु होशियारु आहे, जल्दी इम्तिहान पास कंदो, तिनखे नौकिरी हूं कान मिलंदी जेकर उमिरि वॾी न हूंदुसि। ॻोठ में मुंहिंजे वालिद जे गुज़रण खां पोइ मूंखे कम से कम साल खनि ताईं या ॾेढ ताईं के यादगिरियूं थोरियूं आहिनि घर जूं। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे कि चवनि था त आऊं शायदि को 2-3 महीननि जो हुउसि, मूंखे छो यादि बि थी आहे पर या वालिद सां कंदो हुउसि त ॿुधाईंदो। जी। तव्हां मूं चयो तव्हां नंढड़ो हूंदो हुउसि, तव्हां बत्ती खणी ऐं हीअं खणी बत्ती हितां खणी हिते वेंदा हो, जॾहिं वॾो चुस्त मां खां पुछियुमि। जी। उहो हैरान थी वई कि तूं नंढड़ो हूंदो आहीं, तो बराबरि हिकु दफ़े चिमनी हुई घासलेट जी, सा फलाणे जाड़े मां खणी असां हुते ते रखी त तुंहिंजो कंधु जेको हो सो वरी हीअं थी वियो नेॾा। पर जेतिरो तव्हां नंढड़ो आहीं 3 महीननि जो तोखे यादगिरी हुजे मूंखे यादि बि आहे। तंहिंखां पोइ वरी हिकिड़ियूं भितूं हूंदियूं हुयूं ॾुखियूं तंहिंमें हूंदियूं फोड़ूं तमामु वॾियूं। जी। उहे वॾियूं वॾियूं फोड़ूं जेके बि मूंखे ॾाढियूं वणंदियूं हुयूं तमामु। ऐं चवंदो त हिनखे ॾिसां इहे कीअं आहिनि। जी। वरी हिकिड़ो पोयां हिकिड़ो हूंदो हो जंहिंखे भाणो करे छॾींदासीं उते हूंदियूं काठ तमामु घणियूं ढिग थिया पिया हूंदा, उन ते ई नोरिड़ा ई ॻाल्हि सेठ पिंदा कुॾंदासीं मूंखे ॾाढा वणंदा। पोइ वरी आउं चवंदो हुउसि त मूंखे ॾेखारियो वरी, उहो मुंहिंजी वालिदा ॿुधायो तुंहिंजी नानी या तुंहिंजी फलाणियूं जेके मायूं से कच्छ ते खणी तोखे खणी वेंदियूं हुयूं, पर तूं तमामु नंढड़ो ऐं 4 महीननि जो 5 महीननि जो तोखे ॻाल्हियूं यादि कीअं आहिनि। इहे ॻाल्हियूं मूंखे यादि आहे। तंहिंखां पोइ पहिरीं ॻाल्हि जेका मूंखे वधीक यादि बि थिए त आउं पंहिंजे ॾाॾे वटि वञी उते रहियुसि राति ॾींहं सां गॾु। ॾाढो मुंहिंजो अर्ज़ ख़ान ॻोठ में मुलो सभु उहो क़ुर शरीफ़ जो पढ़ियलु तमामु, पर मुलकी कोन कंदो हो जंहिं नमूने में, पर छाकाणि जो निमाज़ पढ़ाईंदो हो, जनाज़ निमाज़ पढ़ाईंदो हो त हिकिड़ो घुमरो चवंदा हो, हर हारी हो, भरणो चाहींदो हो, बढ़िया कंदो हो। पर जॾहिं आउं वठियुसि वियुसि तॾहिं नाबीना हो, अछी ॾाढ़ी सां ड्रिघो कदावर माण्हू मूंखे यादि अचे थो, ऐं अछी का टोपी बि यादि अचे थी। कॾहिं मस्जिद शरीफ़ ते हलंदो हो त का पोती बि कुड़े ते कंदो हो, लठ बि हथ में हूंदी हुअसि त आउं वठी वेंदो असांसि 2 जाइनि ते, मूंखे चवंदो तूं वठी हल त पोइ वठी वेंदो असांसि। हिकिड़ो वठी वेंदो असांसि पियो
क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदो हो मायुनि खे। ॿियो ॻोठड़ो भर में हो ओसि ताईं, पोइ माई भाग भरी हूंदी उहा पढ़ंदी ओसि ताईं वठी वेंदो सांसियूं खे सबक़ ॾेई ॾींदो हो। पाण नाबीना हो पर छो पढ़ंदी पोइ ॿुधाईंदो होसि की पढ़ी पढ़ी पाण खे यादि होसि या बराबरि क़ुरान शरीफ़ घणो पढ़ियलु होसि, तंहिंजे करे लफ़्ज़ जेके चुप कंदी हुई माई हुनखे ॿुधाईंदो। ॿियो जुमे जे ॾींहुं मस्जिद शरीफ़ में वठी वेंदोसांसि। सो मूंखे ॾाढो वणंदो हो जुमे जे ॾींहुं मस्जिद शरीफ़ में वञणु। जो आहे मस्जिद जेका साहिब जे नाले ठाराई, पर अंदरां जेका ऊन जी ऐं हिकिड़ो लेपो थींदो तमामु अॻे हिकिड़ो ॾींदा हुआ सनड़ो करे, पोइ उन जे मथां वरी चिट कढंदा हुआ। उन सॼी मस्जिद जूं चारई दीवारूं अंदरियां से चिटियल हुयूं, तंहिंमें कई कतारूं हूंदियूं, तंहिंमें उलहंदे पासे विच ते मेराब जे मथां काबतुल्लाह जी जेका असां शिफ्ट निकितल हुई, जबल निकितल हो, ऐं पोइ वरी उहो चौकस जेको काबतुल्लाह जो जाइ उहा ॾेखारियल हुई। भरिसां वरी छा हो पर साईं उहा बि ॾेखारंदी हुई, सम्झा तो इंसाफ़ जो निशान या वण कहिड़ा, पर इहे भितियूं जेके हुयूं से पहाड़ खां वठी 10-12 फुटनि ताईं इहे चौधारी जेके से चिटियल हुयूं नीरनि नीरी मस सां ऐं नीरे रंग सां। उन में कौरा छापियल हूंदा, चतूं छापियल हूंदा, से मूंखे ॾाढा वणंदा हुआ। पोइ चवंदो हुउसि जुमे जो ॾींहुं कॾहिं थो थिए जो ॾाॾे सां गॾिजी वञा, उहे वञी ॾिसां, वेठो ॾिसंदो हुउसि उनखे। नमाज़ पढ़ण जी मूंखे यादगिरी कान थी अचे, पर हा पर ॾाॾे सां तमामु मुंहिंजी दिलि हूंदी। पोइ ॾाढो चवंदो तूं नमाज़ थो पढ़ां तूं वेह, ऐं चवंदोसि न आउं बि इन को घर में। पोइ बसि ॾाढो वीचारो पढ़ंदो हो। नमाज़ जॾहिं सजदे में वेंदो हो त मथां चढ़ी वेंदो हुउसि, बीची में करे वेंदो हुउसि बंदि, मथां वेठो हूंदो हुउसि। पोइ सजदे में घणो वक़्तु रहंदो हो त वेठो हुजां, पोइ वरी उथंदो हो त लड़कियो पियो हूंदो हुउसि। पर नेठ मां अहिड़ो मुंहिंजूं ॿाहूं मिड़े सोगियूं थी वियूं जो ॾाढो उथी बीहंदो हो त पिया लड़कियो पियो हूंदो हुउसि, वरी सजदे में वेंदो हो। इहे ॻाल्हियूं मूंखे यादि अचनि थियूं। सुम्हंदो ॾाॾे सां गॾु हुउसि, पर एतिरो मूंखे यादगिरी आहे त जेकर मुंहिंजो मुंहुं ॿाहिरि निकिरी वेंदो हो सवड़ खां यानी कपिड़े खां ॿाहिरि ॾिसंदो हुउसि, ऊन्हारो सियारो कॾहिं पोती न हूंदी या सवड़ न हूंदी, ॿाहिरि मुंहिंजो मुंहुं निकिरी वेंदो हो, ऊंदाही हूंदी, मूंखे ड्रिल थींदो, वरी करे उहा पोती मथां पाईंदो हुउसि, वरी ॾाॾे ॾे मुंहुं करे उनखे भाकुर पाए सुम्ही रहंदो हुउसि। त इहो जेको मूंखे पुराणो यादि अचे थो तमामु घणो ॾाॾे सां, यानी पोइ मूंखे तमामु भाईंदो हो। पोइ मूंखे पढ़ाईंदो हो, क़ुरान शरीफ़ पढ़ाइणु शुरू कयईं, इज़ा जा नसरुल्लाह ताईं, यानी क्लोज़ बिरबन्नास खां वठी पोयां इहे सूरूं इज़ा जा ताईं मूंखे यादि कराए छॾी। उहे यादि हुयूं अॻिते यादि कराए। पोइ बीमार थी पियो ऐं उनखे बीमारी तमामु घणी हुई, त मूंखे शायदि पोइ ॿियो हिकिड़ो ॻोठो कंहिं रांदि जे बहाने सां ॾियारे मोकिलियो, ऐं उन केतिरो तेरे रस वञी मूंखे यादगिरी कान्हे का, पर पोइ हिकिड़े ॾींहुं मूंखे वठी आया त उते मूंखे चयऊं त तुंहिंजो ॾाढो गुज़ारे वियो आहे। पोइ ॾिसां त माण्हू जेके आहिनि से घणा माण्हू आया आहिनि दफ़न कफ़न जे लाइ जीअं थींदो आहे, उहे पिया कनि वेठा आहिनि थिया के माण्हू, पोइ वरी मूंखे वठी विया हले केॾांहुं, पर मूंखे यादि आहे। पर मूंखे एॾी सम्झ कान हुई जो आउं चवां त ॾाढो हाणे गुज़ारे वियो आहे, पंहिंजी माना छा आहे या आउं रोआं, इहा सम्झ मूंखे कान हुई। बसि उहो एतिरो त मूंखे ॿुधायो अथनि, उहो महसूसु कयो आहे त ईअं आहे, चवनि था माण्हू। 2-3 सालनि जा हुआ। उन खां पोइ जेको वक़्तु आहे सो पोइ मुंहिंजो वक़्तु गुज़रियो आहे चाचे सां। चाचो मुंहिंजो अली मोहम्मद ख़ान, मुंहिंजे वाल जो नालो अली मोहम्मद ख़ान हो, जो नंढो भाउ हो, ऐं उहो अकेलो बसि हाणे रहिजी वियो, पंहिंजे पीउ जो पुटु शादी करे आयो हो, बसि मुंहिंजे घरवारी पाण ऐं आउं हूंदो हुउसि चयो नंढो ॿारु, उन घर में रहंदो हुउसि। उन जूं यादगिरियूं इहे अचनि थियूं त ॿकरियूं हूंदियूं हुयूं, 5-7 ॿकरियूं हुयूं, से पोइ उन्हनि सां उहे पहिरिजी वेंदियूं हुयूं ॿुधण सां, वरी शाम जो ऐं काहे ईंदो हुउसि ॿकरियुनि खे। पोइ उन्हनि जा नाला हिकिड़ी लाखी हुई, त वरी हिकिड़ी का ॿी ॻली हुई, त हिकिड़ी कुड़ी हुई, पर हिकिड़ी ॿकरी हुई कारी ऐं वॾी हुई, उनखे चवंदा हुआ बाड़ो। उहो लफ़्ज़ मूंखे वणंदो ई कोन, उनखे बाड़ो उनखे छो था चवनि। पोइ मूंखे यादि कोन्हे को मूं पुछियो कोन कुझु माना हुनजी छा आहे, पर मूंखे सही हूंदा हुआ बाड़ो। तंहिंखां पोइ हिकिड़ी ढगी हूंदी हुई असांजी, उन
ढगी सां बि ॾाढो उहा सिंग पोइते हूंदा हुअसि उनखे बगना चवंदो हो मुंहिंजो चाचो नालो रखियोसीं बगना उहा बगी हूंदी हुई उन वीचारे में खीर तमामु थोरो हूंदो घणो हूंदो ई कोन बसि पोइ को पाखण खीर जो ॾींदी हुई घणो वीचारे खे खाधो कोन मिलंदो पर पोइ आउं बगना सां ॿकिरियुनि सां वरी तमामु घणो रीझंदो हुअसि ऐं हुन सां ॻाल्हियूं कंदो हुअसि वरी घटि हाणे इहो वक़्तु जेको आहे सो पोइ वरी मूंखे यादगिरियूं अचनि थियूं त चाचो मुंहिंजो चवे थो तोखे पढ़ाईंदुसि ऐं तोखे पढ़णु छॾींदुसि 5-6 साल जा थिया पोइ थी सघे थो केतिरे साल जो 5 जो हुजां या केतिरे जो पोइ मूंखे चई त तोखे पढ़ाईंदुसि छो जो तुंहिंजो पीउ जेको तंहिं जॾहिं वफ़ात थी पई तॾहिं उहो वसियत पुछंदा आहिनि जेको वफ़ात कंदो आहे दस्तूर हूंदो मुंहिंजे वालिद खां पुछां तुंहिंजी आख़िरी वसियत कहिड़ी आहे पोइ हुन रुॻो एतिरो चयो त मुंहिंजे पुट खे पढ़ाइजो इन खां पोइ अखियूं ॿूटिजी वियूं सो चाचे चयो त इहा मुंहिंजे भाउ जी वसियत आहे तुंहिंजे लाइ तोखे त आउं पढ़ाईंदुसि पोइ हाणे आउं पढ़ां किथे सो असांजे ॻोठ में हिंदू रहंदा हुआ वाणिया रहंदा हुआ हट हूंदा हुआ पोइ उन्हनि में वसूमल हूंदो हो पोइ चाचो अची वियो मूंखे वसूमल वटि चयईं त हिन खे तूं पढ़ाए पोइ वाणका अखर हूंदा हुआ पटी ते मूंखे पटी वठी ॾिनई पोइ वरी उहा पटी जेका मेटे पोइ वसूमल मूंखे अखर लिखी ॾिना रोज़ानो 2 सिटूं 3 सिटूं हेॾो पोइ उहा करे पर उहा पटी मूं सॼी आउं पढ़ी वियुसि पोइ पटी मूंखे यादि अॻे मूंखे तमामु सॼी पटी यादि हुई अहिड़े नमूने सां शुरू थींदी त आओ एवणियूं ए ट्राह कको खको गगो गगो ममो चचो छछो जजो जजो ञञो पपो पपो ममो ऐं पोइ पछाड़ी जो कहिड़ा लफ़्ज़ हुआ पोइ पछाड़ी जो त जी हारो जिंद पीर खे यानी जी हार माना मुबारक जिंद पीर माना ज़िंदह पीर यानी उन खे मञींदा न जेके हिंदू वीचारा हुआ सिपा जा खे मञींदा हुआ त पछाड़ी जो चइबो जी हारो जिंद पीर खे इन ढार उहा पटी मूंखे यादि आहे त उहा लिखां उनखे भुॻड़ा वुॻड़ा बि ॾाढो वठी ॾींदो हो कॾहिं पैसे जा कॾहिं कॾहिं वरी उन पटीअ पढ़ंदो हुअसि तंहिंखां पोइ असांजे ॻोठ में मस्जिद हुई उन में हो असांजो बरोचो अलाए ॾिठो फ़क़ीर चवंदा हुआसीं पर पेशमाम उन वटि मूंखे छॾियाईं त मूंखे क़ुर शरीफ़ पढ़ाए पोइ इज़ाजात ऐं मुंहिंजूं सूरतूं यादि कयो वॻे ॾाढी यादि करायूं पोइ हिकु 2 सूरतूं मूं तां यादि कयूं कुझु ऐं पोइ इन विच में वरी मुंहिंजी अमड़ जेका हुई सा यादि क़ुर शरीफ़ मूंखे पढ़ाइण जी कोशिशि कई पर पोइ विच जूं यादगिरियूं कहिड़ी थियूं अचनि आख़िरकार ख़बर पई त स्कूल खुलियो आहे असांजे ॻोठ खां महल पंध जो परे पंजे लवारी जो शहर हो पर हिंदू हुते घणा हुआ तंहिंजे करे अॻे सिंधी स्कूल खोलींदा हुते हुआ जिते महाजन हूंदी रुॻो मुस्लमान जी स्कूल ॻोठनि में कोन खुलंदो हो स्कूल पर महल परे हो हुते उस्ताद मोहम्मद यूसुफ खलड़े जो सूमरो उहो मास्टर साहिबु थी आयो पोइ मूंखे चाचे चयो त तोखे हाणे सिंधी स्कूल में थो छॾियां पोइ उहा मूंखे यादगिरी आहे त मूंखे हुते वठी वियो पोइ उन सिंधी स्कूल में परे लवारी में मूं 4 दर्जा पढ़िया इन में जेके ॻाल्हियूं यादगिरी अचनि थियूं त उन अरसे जूं त उस्ताद जेके हुआ उस्ताद मोहम्मद यूसुफ तमामु हिकिड़ो वॾो लाइक़ु क़ाबिल माण्हू हो तंहिंखां पोइ ॿिया उस्ताद आया पर उन्हनि में हिकिड़ो उस्ताद हो कादिर बख़्श जत हुई उहो हिकिड़ो वॾो लाइक़ु माण्हू हो ॿारनि सां बि तमामु घणो प्यारु हूंदो हो तॾहिं असां मानी बाजरी जी खणी ईंदा हुआसीं रुखी पोइ रुखी खाईंदा हुआसीं कॾहिं को पैसो मिलंदो हो त उनजी कतल वठंदा हुआसीं पोइ उस्ताद कादिर बख़्श असांखे चयो बाबा तव्हां वटि पैसो जेको आणे थो उहो तव्हां ॾियो त दाल वठी पर ॾियूं था पोइ दाल सामानी खाइजो पोइ ईअं कोन हूंदो हो तूं चई सभु को पैसो रोज़ानो आणे जेको जॾहिं जॻह मिलंदी उहो पोइ पंहिंजे पारां 2 पैसा विझंदो हो रोज़ानो उन मां दाल जी बि देगड़ी चढ़ंदी पोइ असां मानी खाईंदा हुआसीं और ॾींदो 500 कादिर बख़्श हुन दाल खे पोइ उहो ॾाढो हिकिड़ो चङो उस्ताद हो तमामु लाइक़ु जहिड़ो चइजे उन जी भेट में वरी हिकिड़ो ॿियो उस्ताद हो असांजे ॻोठ जो ई हो पर उहो
ईंदो रोज़ानो स्कूल में वेठो हूंदो पर सबक असुली कोन ॾींदो। पोइ 3 ॾींहं गुज़री वेंदा, सबक कोन मिलंदो त आउं पंहिंजे में रोई ॾींदो हुउसि त सबक मूंखे छो नथो मिले, 3 ॾींहं गुज़री विया। पोइ आउं कंहिंखे चवां, उस्ताद खे चई करे सघंदासीं हिजाब खां, पर आउं रहंदो हुउसि त सबक नथो मिले मूंखे। तंहिंखां पोइ इहा ॻाल्हि बि यादि अचे थी त हिकु दफ़े उते सूफ़ी कलंदर बख़्श हो, मुर्शिद हो, वरी असांजे उस्ताद जो ऐं ॿियनि जो बि, उते स्कूल में आयो त अची ॿारनि खे ॾिसे। उते पोइ इम्तिहान वरितो। पोइ इहो मूंखे यादगिरी आहे त आउं पढ़ंदो हुउसि पहिरियों 2 दर्जो, पर पोइ वॾा 5-6 दर्जे वारा छोकिरा तन खे उस्ताद सेखारींदो हो हिसाब। मिसाल त जेतिरा रुपया मणिजो मुलो थियूं ॿियानियूं 2.5 सेरनि जो मुल, अहिड़े तरीक़े सां मूंखे सेखारींदो। आउं न ॿुधंदो हुउसि सभु ॻाल्हियूं, त मूंखे सभु यादि थी वियो। पोइ वरी उन ॾींहुं जॾहिं हू आयो सूफ़ी कलंदर बख़्श ऐं ज़बानी हिसाब ॾिनऊं त उहे 6 दर्जे वारा छोकिरा उहे वीचारा चुप करे वेही रहिया, मुंहुं हथु खयो। त वरी हू ॾिसे पियो कि उन नंढो छोकिरो त चईंसि पढ़ंदो आहे, पहिरियों 2 दर्जो हथ छो थो खणे? वरी मुंहुं हथु खयो त वरी यकदमि पुछां त मूं यकदमि ॿुधायो त 4 आना मूंखे इनाम मिलिया। पावली हूंदियूं, पावली चवंदा हुआ, उहे मिलिया। इहा हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि मूंखे यादि पवे थी। तंहिंखां पोइ असां वटि आयो उस्ताद ॼेठानंद, हिंदू उस्ताद हो, पढ़ाइण जो उनखे तमामु त छोकिरा पढ़नि, पर उन पढ़ाइण वारी गणती में उहो मार तमामु घणी कंदो हो, रूल हूंदो हुउसि। पोइ उन मार जे करे मूंखे वॾी तकलीफ़ थी, ऐं भॼी वियुसि स्कूल मां 2 दफ़ा। पोइ चाचो वरी मूंखे ॻोल्हे हथ करे वरी मूंखे मार हिकिड़ी कढी, पोइ वठी हलंदो हो स्कूल में। चवंदो हो त तुंहिंजे पीउ चयो मुंहिंजे पुट खे पढ़ाइजो, तोखे छॾींदुसि कोन, हल उते। पोइ वरी वठी वेंदो हो हुते। पर उस्ताद जे मार में वॾो असरु कयो जो असां चङी तरह सां पढ़ियूं। उन वक़्तु जेके ॿियूं ॻाल्हियूं इहे आहिनि त ॻोठ मां अचूं वञूं उन स्कूल में मैल पंधिड़ो करे पोइ वरी अचूं, जुती हूंदी कान हुई, लॻंदा हुआ कंदा, पर उन खां वधीक त ऊन्हारे में पेर सड़ंदा हुआ। वरी बाक़ी पाणी झाॻणो पवंदो हो, खंडर हो हिकिड़ो, पोइ उन में उहो पाणी जेको ततल हूंदो हो त चटका जेके ईंदा हुआसीं या त यादि बीठा आहिनि, त उन में लॻंदा हुआसीं। पर पोइ उन्हनि समूरी शयुनि जे बावजूदि हिन ॻाल्हियुनि जे पढ़ाई त असांजी अहिड़ी थी जो 4थे दर्जे जो इम्तिहान थियो त 9 शहरे मां चऊं उस्ताद आयो आहे, साहिबु आयो आहे इम्तिहान वारो, उन जो नालो मियां मोहम्मद बख़्श मेमून हो। उन जॾहिं बि पुछो असां खां इम्तिहान वरितो, को मुंहिंजा उनखे जवाब अहिड़ा वणिया जो किताब जेको हो जेके विज़िट्स बुक लचा विज़िट बुक चवंदा, उन में लिखी वियो कि छोकिरो तमामु होशियारु आहे, हिनखे अंग्रेज़ी पढ़ाइणु खपे, इहो लिखी वियो। पर ख़बर कान हुई त अंग्रेज़ी पढ़बी किथे आहे, उस्तादनि खे बि उते ख़बर कान हुई। फ़क़ति हिकिड़ो नौशहरो मदरसो हूंदो हो जेको असांजे सिजोरे खां ज़रे घटि 60-70-80 माइल परे हो, 90 माइलनि केतिरा उते को मदरसो हो। पोइ वरी उते मूंखे ॾियारे मोकिलियऊं मई जे महीने में। उते चाचो मुंहिंजो पाण वठी हलियो मूंखे, उते उस्मान अली साहिबु अंसारी हेड मास्टर। पोइ हुन चयो मुंहिंजे चाचे खे हिते मार्च में अचिबो आहे, हाणे उहे दाख़िलाऊं पूरियूं थी वियूं, हाणे तूं मई में आयो आहीं, कीअं थी वियो? पोइ वञे पियो त वरी करे चाचे भाउ मां झलियुसि, चई साहिबु आऊं वठी आयो आहियां, हिन छोकिरे खे आऊं छॾींदुसि कोन, ज़रूरी अपलाईंदुसि। हाणे चई त हा तूं ॿिए दफ़े मार्च में अचिजांइ, ऐं हुनखे दाख़िल कंदुसि। बसि पोइ इन आख़िर चाचो वरी मूंखे वठी आयो ॻोठु, पर चई तूं छॾींदुसि कोन। को पंजाबियुनि जो हिकिड़ो ॻोठु आहे 22, उते अंग्रेज़ी जो स्कूल आहे, मूं ॿुधो आहे 3 दर्जा पढ़ाइनि था, हल तोखे वठी हलां तूं उते हली पढ़ जेसि ताईं 2 साल अचे। मूंखे वठी हलियो उते खरड़े जे परियां 22। पोइ उते वियासीं, उहो साॻियो उस्ताद मोहम्मद यूसुफ जंहिं मूंखे पढ़ायो पहिरीं असांजे ॻोठु आयो, उहो हेड मास्टर हो। पोइ आउं रहां किथे त अली मोहम्मद पंजाबी हो, चयो लाइक़ु माण्हू, उन चयो त आउं छोकिरे खे पंहिंजे घर रहाईंदुसि ऐं तय थियो 4 आना रोज़ानो मानी जो ख़र्चो भरींदुसि, 70.5 रुपया महीने में हुनखे ॾींदुसि।
पोइ उहे आउं कोशिशि कंदो पैसा घणा ख़र्चजी वेंदा पोइ छंछरु ऐं आचर उहो आउं 2 ॾींहं खां वरी ईंदो हुअसि पंहिंजे ॻोठु इहो वरी 12 मील हो छंछरु जो जॾहिं 2 बजे मोकल मिलंदी पोइ तव्हां 22 ते मां हलंदो हुउसि तो अची निकिरंदो हुउसि पंहिंजे ॻोठु जाफ़ा खां लॻारी में वरी उहो 2 ॾींहं रही वरी सुबुह जो सूमर जे ॾींहुं आचर पूरी मोकल हूंदी तॾहिं सूमर ॾींहुं सुबुह जो सवेर सूरजो थींदो हुउसि वरी वञी पहुचंदो हुउसि हुते इहो 12 मील पंध जेको मुंहिंजो अहिड़ो मापजी वियो कुझु 12 मील खां वधीक आहे पोइ उहो सिजोरे मां उहे जेके बना हुआ मूंखे यादि थी विया कहिड़ो बनो वठिबो आहे कीअं वरी मींहुं पवंदो त बनो जेको ड्रही वेंदो हुओ पोइ तकलीफ़ थींदी वरी पासो वठंदो हुउसि वरी डिप्टी जो ॻोठु हूंदो हुओ तव्हां लॻंदो हुउसि पर इहे यादगिरियूं मूंखे अचनि पोइ फैज़ अली हिकिड़ो हूंदो हुओ असांजो सूबेदार फैज़ अली मिलिट्री मां रिटायर थियो उहो असांखे अंग्रेजी पढ़ाईंदो पोइ अंग्रेजी उहा जेका पढ़ाए सभु मूंखे त अचे ई कान पई अॻे छोकिरा ॿिया पढ़ी विया पोइ आउं ज़ुबानी यादि करियां मतिलबु त सम्झां कोन को मिड़े ईअं यादि करियां उहे लफ़्ज़ सभु ऐं पोइ वरी हू कुझु चवे वरी आउं कुझु का ॻाल्हि कयां त वरी चवां त मूं नथो अचे त चयो होए सिंधी का बच्चा तुम पढ़ोगे नहीं पढ़ोगे वरी चवंदो चांहि ठाहे आहे उस्ताद फैज़ अली जो इहो कमु हूंदो त चांहि हूंदी सुबुह जो किटली भरिजी पाणी सां उन में चांहि पवंदी उहा टांडनि ते वञी रखबी हुई चुल्हे ते पोइ उन में खंडु बंदि कान विझबी जॾहिं उनखे चांहि जी ज़रूरत पवंदी त उन किटली मां उनखे भरे उहो कोप जी ॾिबो छाणबो वणबो कोन हो पोइ उहा पई हलंदी 2 बजे ताईं त असां ॾींदासीं पोइ हाणे सोच मरंदी इहो उस्ताद उन तरह पढ़ायो चङी तरह सां जेतिरे क़दुरु थी सघियो पोइ उन मां चङा मूंखां वॾा जेके शागिर्द हुआ से बि क़ाबिल थिया जेको उस्ताद फैज़ अली चवंदो हो मूं जंहिंखे पढ़ायो से सभु सुधरी विया मिस्टर अहमद हुसैन हो सो वरी त मेडिकल पास कई पोइ पछाड़ि जो डायरेक्टर थियो हेल्थ जो बलोचिस्तान में हिते ॿियो मिस्टर मोहम्मदीन हो पंजाबी सो चीफ इंजीनियर थियो ॿियो मिस्टर मोहम्मद हयात हो सो वञी डॉक्टर थियो नवाब शाह में वञी जायूं अञा ताईं ज़िंदा हुजे माण्हू ज़िंदा आहिनि सभु जेके इहे सभु आम जॾहिं वञी कंहिं मंज़िल खे पहुतुसि त पोइ चयईं इहो मुंहिंजो पढ़ाइण आहे इहे प्राइमरी स्कूल पोइ 2 साल चाचे जो घर नो शरीफ़ मार्च में मूंखे ठीकु वठी आयो पोइ चाहियो त उस्मान अली साहिब अंसारी जो हा हिनखे दाख़िला था ॾियूं पर हीउ पहिरियों दर्जो पढ़ी आयो आहे पर हिनखे वरी पहिरें दर्जे में वेहणो पवंदो हिन जो बुनियादु पको थींदो चाचे इहा ॻाल्हि क़बूल कई के प्री बोर्ड ॾे हिनखे तेरी मानी जो ख़र्चु माफ़ थिए के इहा बि हिनखे ॾींदासीं पोइ प्री बोर्ड मिली सभु कुझु मिलियो त नौशहरे में आउं थियुसि दाख़िल इहो जेको हाणे सिलसिलो शुरू थियो सो मुंहिंजे तमामु दिलि वटां छाकाणि मदरसो हो घणा छोकिरा हुआ पढ़ंदा पिया हुआसीं रांदियूं कंदा हुआसीं त मुंहिंजे लाइ हिकिड़ो सम्झो त हाणे बिस्त बणिजी वियो इहो वक़्तु जेको सही माहौल हा सही माहौल में ऐं उते पहिरियों दर्जो जेको पढ़ाईंदड़ उस्ताद हो अब्दुल ख़ालिक नालो हुअसि ख़ुदा उते रहमत करे उन 29 साल उन वक़्तु बि चयूं भई पहिरियों दर्जो 29 साल पढ़ायो अथसि उनखे अहिड़ो तजुर्बो हो अंग्रेजी पढ़ाइण जो बसि पहिरें दर्जे में जुमिला सेखारे गुफ़्तगू कराए अॼु अंदाज़ में हिकिड़ो सेखारे छॾींदो वॾो दाना माण्हू तमामु ॾाढो अॻे हेडमास्टर जूं बदिलियूं घणियूं कोन थींदियूं उस्मानी अंसारी साहिबु चौथे 4 साल असांजो हेडमास्टर थी रहियो तंहिंखां पोइ वरी फारूकी साहिबु आयो उहो वरी मैट्रिक ताईं असां सां हो हाणे बोर्डिंग में रहणु हिकिड़ी वॾी उन वक़्त जी हिकिड़ी तरबियत बोर्डिंग में मस्जिद हुई उस्ताद करीम बख़्श उहो हूंदो पेश मां उनखे 25 रुपया पघार मिलंदो हो ऐं पेश मां बि हूंदो बोर्डिंग जो ख़र्चु बि रखंदो हो सुबुह जो सवेरे 6 बजे लठ हथ में सभु खे खटूं था उथारींदो हो त हलो छोड़ा नमाज़ ते जेको न आयो त उते धक हिकिड़ो ॾींहुं वारियुनि ते खट जी जेका ईस ते अहिड़ो ठका कराए छॾींदो हो जो माण्हू उथी परे भॼी थींदो अहिड़ो साहिबु अची वियो आख़िरी साहिबु अची वियो पोइ आख़िरी साहिबु असांखे फ़िक्रो पढ़ाईंदो हो पर आख़िरी साहिबु जेको सो जुमे जी राति चवंदो हो मौलुनि जी महफ़िल मौलूदनि जी महफ़िल थींदी सभु कंहिं चवंदो हो मौलूद पढ़ पोइ उहा मौलूद जो उस्ताद तमामु घणो पढ़ाए मूं ख़्यालु कयो त हाणे साईं आख़िरी साहिब खां का ॻाल्हि कजे मूं मौलूद अंग्रेजी में ठाहियो हा के चौथे दर्जे जी ॻाल्हि आहे पर मूं उहो ठाहियो अंग्रेजी ॿियो अब्दुल करीम मुंहिंजो दोस्त हूंदो
उन्हीं के चऊं त वरी ही तोखे सेखारियां थो हाणे मूं सां गॾिजी तूं इहो मौजूद जेको सो मूंखे पढ़ाइजां असां पाण में मश्क कई पोइ जॾहिं आखूं तो उते वियासीं ऐं छोरा अॻे पढ़ो हमें पढ़ो मौजूद ऐं मूं अंग्रेजी में शुरू कयो अब्दुल करीम मुसालिम उस्ताद जॾहिं अंग्रेजी में कयो सूद कहिड़े दफ़े वारा छोकिरा वॾा हुआसीं सभु खिलनि पिया उन आखूं करे इन छोरा छा था चओ अंग्रेजी में तो मौजूद पढ़े वरी ॻाल्हि हूंदी त दाल जेका असांखे रोज़ानो मिलंदी हुई बसि कॾहिं को कॾहिं गोश्त मिलंदो हो त दाल जेका रोज़ानो चांवर सां पैसा वैसा हूंदा छा सुठो क्रिकेट ते ख़र्च थींदा हुआ माण्हू सम्झा ख़बर कान्हे का पर पोइ चांवरनि जी तमामु हिकिड़ा सादा हूंदा दाल जहिड़ी हूंदी जेका सेल हूंदी अची सिंधा ॾिसो तपायो ऐं उस्मानी साहिब हेड मास्टर पोइ मूं दाल ते काफ़ी बोले दाल से मैं काफी खाई तो खुदाया तू ही दाल खां मूंखे बचाए जा सुठो ताम सीरे जहिड़ो अॼु को ॾियार जा पोइ पछाड़ी जो मिड़ी हो त जेका तूं न कंदे त नबी बस नक न बांधा पछाड़ी में आया पोइ काफ़ी शुरू कई मिसो उस्मानी अंसारी खे चयां थी बरोच जेको आहे त काफ़ी खाई आहे दाल चओ जुमे जी राति हुजे वठी विया मूंखे अंसारी साहब पहुचे कुझु पाण सुठो थियो चए छड़ा तूं दाल ते काफ़ी ठाही आहे पोइ मूंखे ॿुधाईंदे ॿुधाईंदे पोइ काफ़ी ठाही दाल पोइ एतिरो थियो जो हुकुम कयई हर जुमे राति जेको आहे जुमे जे ॾींहुं उहो अचणु घुरिजे हिकिड़ी ॿी का सहूलियत ईअं काफ़ी असांजे करे वॾियूं ॻाल्हियूं जेके घणी ॻाल्हि ॿियो रांदि ते मूंखे यादि पवनि था रांदि में इहो निंढो हूंदो ॿियो दर्जो पर छोकिरा वॾा हाथी कंदा हुआ त मूंसां हाथी गॾु कंदो पोइ मूंखे लोधींदा हुआ घणो त वञी पर छॾियां जो छो थो पोइ चवंदा हले हले पोइ पियो विकिणंदो